अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवार बाब हाला। मौजू कहानी जो नालो ढ ऐं ञुञ। ढ जानी माली नुक़सान घाटो थियण जो, शराब ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियण जो। ढ सिराब। पार्ट नंबर 21। उन्हनि वटि ज़राअत काफ़ी हुई, वण घणा हुआ, ईअं हुयो। उहे बुतनि जी परदिश कंदा हुआ, ईअं हुयो। हज़रत हूद अलैहिस्सलाम जिन खे आज़ार पहुचाईंदा रहिया, ईअं हो। हज़रत हूद अलैहिस्सलाम जिन जे बददुआ करण सां ईअं थियो। 7 साल उन्हनि जे तरफ़ मींहुं कोन पियो। एतिरे ताईं उन्हनि में कहत ज़ाहिर थियो। हज़रत हूद अलैहिस्सलाम बनी ॿारो कंदो हुयो। हिकिड़े भेरे हिकिड़ो गिरोह हज़रत हूद जे दरवाज़े ते आयो। उन्हनि हज़रत हूद अलैहिस्सलाम जिन खे सॾ कया। एतिरे में हिकु पोढ़ी औरत निकिरी आई, ईअं थियो। उन जा वार अछा हुआ, हिकु अखि कान हुई, ईअं हुयो। उन्हनि ईंदड़ माण्हुनि खां उन औरत पुछियो त वी केरु आहियो, कहिड़े शहर मां आया आहियो? उन्हनि चयो, असीं ॿिए शहर मां आया आहियूं। असां वटि मींहुं पवण सबबि सोकिड़ो थी पियो आहे, ईअं चयो। फ़सुल ई कोन था थियनि, तमामु घणी मुसीबत में पइजी विया आहियूं, ईअं चयो। हज़रत हूद अलैहिस्सलाम जिन लाइ आया आहियूं त असांखे दुआ करे, ईअं चयो। असांजे शहर में मींहुं पवे, ईअं चयो। उन औरत चयो, अगरि हज़रत दाऊद जिन जी दुआ मुस्तजाब क़बूल थींदी हुजे त ईअं चयो। इहो हूंद संदसि लाइ दुआ घुरे। संदसि ज़मीन जे वजह जे करे ईअं ज़मीन पाणीअ जे वजह जे करे ईअं चयो। ख़ुश्क थी वई आहे, सुकी वई आहे, ईअं चयो। उन्हनि माण्हुनि पुछियो, हज़रत हूद अलैहिस्सलाम जिन हिन वक़्तु किथे आहिनि? उन्हनि चयो। उन औरत चयो, फलाणे मक़ाम ते आहे, ईअं चयो। उहे माण्हू हज़रत हूद अलैहिस्सलाम जिन वटि आया ऐं चयऊं, पैगम्बर ख़ुदा, असांजे शहर ज़मीन ख़ुश्क थी सुकी वई आहे, ईअं चयो। ख़ुदा खे दुआ करियो पाणी मींहुं पवे, ईअं चयो। असां ते नेमत बारिश मींहुं शुरू थिए, बसि ईअं थियो। वरी थिए मींहुं शुरू थिए, ईअं चयो। हज़रत हूद अलैहिस्सलाम इहो ॿुधी निमाज़ पढ़ण लाइ तयारु थियो। हज़रत हूद अलैहिस्सलाम निमाज़ पढ़ी उन्हनि माण्हुनि लाइ दुआ घुरी, ईअं थियो। हज़रत हूद अलैहिस्सलाम जिन दुआ घुरी उन्हनि माण्हुनि खे चयो, वापसि वञो पंहिंजे शहरनि में, तव्हांजे शहर में मींहुं वसंदो, ईअं थियो। ख़ुदा तव्हां लाइ मींहुं तव्हांजे शहरनि में वसाईंदो, ज़मीन आबादी थींदी, ईअं थियो। उन्हनि माण्हुनि चयो, ऐं पैगम्बर ख़ुदा, हिकु अजीब ॻाल्हि असां मुशाहिदो कयो। हज़रत हूद अलैहिस्सलाम पुछियो, इहो अजीब मुशाहिदो कयो? असीं तव्हांजे दरवाज़े ते वियासीं, ईअं चयो। उते हिकु ज़ईफ़ा, अछा वार, हिकु अखि हुयसि, इहा हुई, उन चयो। अहिड़ियूं ॻाल्हियूं कई, ईअं चयो। हज़रत हूद अलैहिस्सलाम फरमायो, इहा मुंहिंजी घरवारी आहे, ईअं चयो। आउं दुआ कंदो आहियां त उन जी उमिरि वॾी थिए, ईअं चयो। उन्हनि माण्हुनि पुछियो, इहो कहिड़े सबब जे करे ईअं थियो?